अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु असां ही व्लॉग यूट्यूब जे लाइ ठाहियूं था। असांजो प्रिय प्यारे दोस्त भाइनि जहिड़ो खादिम हुसैन गॾु आहे ऐं असां हिन वक़्तु सखर पिया वञूं। ईअं न खादिम? सखर वञूं था न? तव्हां दोस्तनि खे असां यूट्यूब जी व्लॉग ॾेखारींदा आहियूं हर वक़्तु, फेसबुक यूट्यूब जी, कॾहिं कराची जा, कॾहिं रेमयार खान जा, कॾहिं किथां जा, कॾहिं किथां जा। अॼु असां सखर पिया वञूं और तव्हांखे सखर जी बि व्लॉग ॾेखारींदासीं। किथे मज़ो अचे थो घुमण में? माण्हू ज़िंदगी इहो आहे त टूअर हणे, पैसो आहे त माना टूअर हाणे, घर में वेठे वेठे कहिड़े कम जो आहे। बसि हाणे सखर पिया वञूं त अलाह तव्हां दोस्तनि खे असां सोचियो त हीअ व्लॉग ॾेखारियूं। तव्हां दोस्तनि खे कुझु रिक्वेस्ट कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल में कुझु वॉच टाइम खुटे थो। तव्हां दोस्त असांजी वीडियो पूरो ॾिसो त असांजी वॉच टाइम जेको आहे त पूरो थी वञे। ऐं असां सां गॾु उस्ताद खादिम हुसैन गॾु आहे, ॿारनि जी आहे, हर जिते वेंदा हुते गॾु हूंदो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियांसि थो पोइ कैमरा ते दोस्त खे। हे असांजो प्रिय प्यारो दोस्त भाइनि जहिड़ो आहे, जिथे वेंदा आहियूं गॾु हूंदा आहियूं। कराची, सखर, लालकाणो, हैदराबाद, नौशहरो, अब आइए न, जिथे वेंदा आहियूं गॾु हूंदा आहियूं। दोस्तो हीअ ॾिसो था, सखर वञूं था, पंहिंजी घर जो लाड़ी आहे, हितां चढ़ंदासीं। ऐं बसि दुआ कयो दोस्तो असां ख़ैर सां सखर पुॼूं। हीअ असांजो ॻोठु आहे, हितां चढ़ंदासीं त कंदकोट वारी बाईपास मां